पाछन पोया हला थी मां तू सूमल के विसारे छॾियो या दिल जे कंहिं कुंड पासे में वॾड़नि जे असासनि जी संभाले रखियो वेठो आहीं। मां सम्झां थो विसारण जो को कोर्स न हूंदो आहे ऐं सूमल खे विसारण साह खे विसारण आहे। इहो तूं बहितर नमूने समझी सघें थी हर्षी। ओ मां सम्झां थी, पर ये खरो छो पियो ॻाल्हाहीं? शायद इहा खुराण आदत में शामिल थी वई आहे। सफ़ी, तूं पंहिंजे ऑफिस जे रस्ते खां घणा भेरा गुज़रंदो आहीं? शायद 50,000 खां मथे जो अंग हूंदो। कहिड़ी शइ अलॻि महसूस कंदो आहे? मुंहिंजो इंटरव्यू आहे छा? मुंहिंजी नज़रनि सां ॾिस सैफ, तोखे घणो कुझु मुख़्तलिफ़ नज़र ईंदो। प्लीज़ अर्शी, मूंखे भोलड़ो न ठाहे यार। चिन ॾिसंदे तॾहिं बि त भोलड़ो ई लॻंदे न। अर्शी, तूं सिग्नल ते बीठल ॿारनि खे गाॾियुनि जा शीशा साफ़ कंदे ॾिठो आहे। जेके मुस्कुराए बिना कंहिंजे चवण जे शीशो साफ़ कंदा आहिनि ऐं उन्हनि जी इन सफ़ाईअ में समाज जे लाइ हक़ारत हूंदी आहे, जेका हर कंहिंखे नज़र में न ईंदी। अर्शी, तूं कंहिं वॾे शॉपिंग मॉल खे ॾिठो आहे जंहिंमें मिडिल क्लास माण्हूअ जे दाख़िले खे कच्ची गार जीअं महसूस कयो वेंदो आहे। भर में हिकु 5 स्टार होटल पियो ठहे जिथे जिस्म जी शाइरी ऐब न हूंदी आहे। ॿियो कुझु पुछणो आहे? मूं सिर्फ़ ॻाल्हि कई तोसां, पूरी जोग्राफी ऐं मंज़िल निगारी न पुछी। अर्शी, तूं हर वक़्तु इहे सुपर नेचुरल ॻाल्हियूं न कंदी कर, तोते कोन थियूं ठहनि। अच्छा जी, तूं त ॼण उमर ख़याम जूं रुबायूं पियो पढ़ी, ईअं न? ओ अज़ीम इंसान सदाईंदड़ मिस्री ममी, हिन मासूम ऐं बेगुनाह इंसान ते रहम कयो वञे। ही गुलाम पंहिंजो ॾोह क़बूले थो त हू गुस्ताख़ आहे ऐं ॿीहर कॾहिं बि अहिड़ी ग़लती न थींदी। माफ़ कयो। पर पोइ बि गुलाम जो सर कलम कयो वेंदो। ज़रूर कबो सही, पर हाणे ॾाढी बुख लॻी आहे। हलो त कुझु खाई अचो। हिकु शर्त ते, तूं मूंसां गॾु हूंदे, लंच कंदे ऐं भॼण जी कोशिश न कंदे। हा हा साईं, पर तव्हां हितां त निकिरो। हलूं था बाबा, हलूं था, थोरो सब्र कर, चांहि बि न प्यारी थी। जिंदगी भी पुराणनि दरवाज़नि जहिड़ी बणिजी वई आहे। हर वक़्तु किंजण ऐं कुड़ण अची बचियो आहे। इहो बिल्कुलु दुरुस्त आहे त पाण लाइ कंहिं मक़ाम जो तयन करणु हलकड़ाइप आहे, ऐं मां छो इहा हलकड़ाइप हर भेरे कंदो रहियो आहियां। हिन जाइ खां सवा ॿी बि ज़िंदगी आहे अब्दुल रहीम। घर में हूंदे बि तव्हां असांजे लाइ ॿाहिरि हूंदा आहियो, ईअं छो आहियो तव्हां? छा करियां, ये जाइ ऐं लिखण मुंहिंजी ज़रूरत आहे। तोखे केतिरा भेरा चयो अथमि विशाल त मां पंहिंजो पाण सां ऐं हिन समाज सां राब्ते रखण लाइ लिखां थो, ऐं उनखे मां पंहिंजी ज़िंदगी सम्झां थो। तव्हां ई तव्हांजो समाज, सभु कुझु इहो ई आहे बस। मुंहिंजे लाइ इन समाज सां जोड़ण ई हिन लफ़्ज़नि वसीले ई मुमकिन बणिजे थो।
पर तूं हर भेरे मुंहिंजे लिखण जे विच में रकीब छो बणिजी वेंदी आहे? तुंहिंजो लिखण तुंहिंजो मूंसां न हुअण जो अहसासु ॾियारींदो आहे। मूंखे तुंहिंजे विञाइजण ऐं विरहाइजण जो तानो ॾींदो आहे। पोइ मां छो न रकीब थी हुनजे साम्हूं अचां? मां तुंहिंजो ई रहियो आहियां मिशाल। इन जे लाइ मां तोखे अञा कहिड़ा कहिड़ा दलील ॾियां? तव्हांजी कहाणियुनि जा किरदार ऐं तव्हां मूंसां कॾहिं बि सचा न आहियो थिया, इहो तव्हां बि ॼाणो था। ॾिस जाना, पंहिंजी ॻोल्हा खे लफ़्ज़नि जा पंध मिलिया आहिनि ऐं मुंहिंजे अंदर जो अरोड़ सुॾकण जे लाइ मस ई आतो थियो आहे। जेसि ताईं सुॾकनि जी ॿोॾ नथी अचे मां लिखंदो रहंदुसि मिशाल। इहो मुंहिंजे हयात जो मसइलो आहे। ऐं घर में जेके जवान न्याणियूं आहिनि उन्हनि जी क़िस्मत केरु लिखंदो? तूं अर्शीला ऐं साइमा जो सहारो वठी कंहिं फाते लश्कर जियां मुंहिंजे मथां काह कंदी आहीं ऐं तूं उन वक़्तु पहाच लॻंदी आहीं। दिलि घुरंदी आहे त मां तुंहिंजी इन फतेह खे मुकमिल चैलेंज कयां। ओ चंगेज़ खान जी बदरू, मूंसां ईअं न कंदी कर। प्लीज अब्दुल रहीम, कुछ घर ते भी ध्यान दियो। तव्हांजे ॿारनि खे तव्हांजी ज़रूरत आहे। तव्हांजे लफ़्ज़नि मां तव्हांजो खोखलोपन ज़ाहिर थियण लॻो आहे ऐं मूंखे ख़ौफ़ आहे त तव्हांजो इहो खोखलोपन तव्हांजे ॿारनि खे न खाई वञे। अहिड़ो कुझु बि न आहे मिशाल। तूं वाकई उमिरि सां गॾोगॾु ज़हनी तौर ते अपाच ऐं सोढ़ी थींदी थी वञे। मूं सभु कुझु पंहिंजे ॿारनि जे लाइ कयो आहे। पंहिंजा जज़्बा रुत करे लफ़्ज़नि में पोइ ॿारनि जे लाइ ख़ुशियूं ख़रीदियूं आहिनि ऐं मां सम्झां थो त हिकु पीउ एतिरो ई कंदो आहे। वाह, पीउ छा त फालिज वरतल लफ़्ज़ कढिया अथव। तव्हां कॾहिं पीउ लफ़्ज़ खे सम्झण जी कोशिशि कई आहे? हाणे मुंहिंजी जान छॾ। मूंखे हीअ कहाणी मुकमिल करणी आहे। सुभाणे पब्लिशर ईंदो, मूं हुनखे घुरायो आहे, हुनखे ॾियणी आहे। अॼु वरी ओशीला हुन मुए लाइब्रेरी वारे सां वई आहे ऐं हू अॻे ई शादीशुदा आहे। इन मामले ते सोचो। इन उमिरि जूं चाहतूं उभरंदियूं बि अधूरियूं आहिनि ऐं रहंदियूं बि अधूरियूं आहिनि। ॿारनि ते सोढ़ी सोच जा पहिरा न हण मिसाल, प्लीज़। छा? तोखे न आया, मां पंहिंजे किरदार जो डायलॉग पे वरजाया। तूं हाणे वञ, मां अर्शीला सां ॻाल्हाईंदुसि। मुंहिंजो लिखण मुंहिंजे दिल जे साम्हूं कचहरी आहे। मुंहिंजो लिखण मुंहिंजे दिल जो हिकु नओं निकोरो शहरी साम्हूं अचे थो। हेलो, अस्सलाम वालेकुम बाबा। हाँ बाबा जी जान, किथे आयो बाबा? बाबा हिकु दोस्त सां गॾु आहियां। ख़ैर में पुछो पिया? हाँ हाँ बाबा, ख़ैरियत आहे। भला इहो दोस्त आहे या दोस्त आहे? लॻे थो त ममा जी ॻाल्हियुनि जो असरु अव्हां ते बि थिए पियो। न मुंहिंजी जान, ईअं न आहे। पर तव्हांजी ममा बि ग़लति न आहे बाबा। मां हमेशह तव्हांखे ट्रिकी आज़ादी ॾिनी आहे, छो त मां सम्झां थो तव्हां कॾहिं बि ग़लति न कंदो। बाबा, अव्हां जो ट्रस्ट आहे न असां ते, बस। ओके, टेक केयर बाबा। रात में मिलंदासीं। ओके बाबा। विशाल हरू भरू ग़लति सोण में फाथी आहे। उनखे मुंहिंजे न्याणियुनि ते ट्रस्ट करणु घुरिजे। मुंहिंजी कहाणी जो हिकु नओं प्लॉट विशाल जी सोच बि त थी सघे थो। गुड। सफ़ी, समुंड ते हलूं? समुंड ते छो? तोखे समुंड जो गोड़ वणंदो आहे?
अर्शी समुंड जो गोड़ न हूंदो आहे। समुंड जे अंदर जी मौसम जो ॿाहिर अचण हूंदो आहे ऐं लहरनि जूं दाहूं हूंदियूं आहिनि ऐं इहो शोर मुंहिंजे हुजण जो एहसास आहे, मुंहिंजे हुजण जो ओहञाण आहे। तुंहिंजी इहा वॾी दावा न आहे? न न, इहो सिलसिलनि खे ॻंढणु आहे ऐं डिघनि फ़ासिलनि खे घटाइणु। सूमल तोखे छो छॾे वई? का तुंहिंजी अहिड़ी खामी जंहिं हुनखे तोखां परे थियण ते मजबूर कयो हुजे? चवंदा आहिनि कंहिंजी यादि जूं कंडियूं ज़िंदगी जे नाव खे बिहारे छॾींदियूं आहिनि। सच पुछी सैफ, तूं बि मूंखे हिकु फुल स्टॉप जीअं लॻंदो आहे। चुप खे चपनि ते रखी पाण खां केसीं ताईं भॼंदे सैफ? मां तोखे माण्हू ॾिसण थी चाहियां, हिकु मुकम्मल इंसान। मूंखे ॿुधाए, तूं माण्हू थियणु पसंदि कंदे? प्लीज़ सैफ, मूंसां कुझु त शेयर कर। मां तुंहिंजी दोस्ती जी दावेदार आहियां। पंहिंजो पाण पलबो कंहिंखे की न थी, दिल जो सूर दिल में कंहिंसां की मसलबो। अर्शी मुंहिंजा दर्द मूं लाइ दादरा आहिनि ऐं मां नथो चाहियां त कंहिंसां बि उन्हनि दादरनि खे शेयर कयां। कंहिंसां? त पोइ मां छा आहियां सैफ? छो हर वक़्तु तोसां गॾु हुजणु चाहियां थी? ॾिस अर्शिला, तूं ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। हरू भरू पंहिंजूं अखियूं ज़ख़्मी न कर। सूमल मुंहिंजे अंदर जे शहर में वसियल आहे ऐं मां हिन जे विछोड़े खे समूरी हयाती संभाले रखण थो चाहियां। मां बि त तोसां मोहब्बत थी कयां, शिद्दत वारी मोहब्बत। तुंहिंजे रवैयनि जे सोग में मुंहिंजूं अखियूं बि सुॾकंदियूं रहनि थियूं। मूंखे ॿुधाए सैफ, अञा तोखे हासिल करण जे लाइ मूंखे केतिरियूं रियाज़तूं करणियूं पवंदियूं? प्लीज़ अर्शी, इहो मुमकिन नाहे। मां कीअं सम्झायां तोखे? इन में सम्झण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं हाणे सूमल जी मोहब्बत जो लाश रखी सॼी उमिरि वेठो रोईंदे? हाणे दफ़न कर उन बदबूदार लाश खे प्लीज़। अर्शिला, ईअं लफ़्ज़नि जा चहक न हण। तूं मूंखे नथी सम्झी सघे। तूं कॾहिं मुंहिंजे अंदर में लियो पाए ॾिठो ई नाहे। अर्शिला, मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त तूं सूमल जे ख़िलाफ़ कॾहिं बि के अहिड़ा लफ़्ज़ न चओ। तूं छो उन जे पोयां आहीं जेका तुंहिंजी ही जोड़ियल दुनिया में तोखे ईअं ज़लील करे हली वई? प्लीज़ सैफ, निकर इन धोखे मां। बस अर्शिला, प्लीज़ बस। ऐं तूं टाइम सां घर मोटी अचिजांइ। कंहिं बि मोतबर दोस्त ॾे वञण जी ज़रूरत कान्हे का। मम्मा फॉर गॉड सेक मूं ते अहिड़ियूं पाबंदियूं हणण जी कोशिश न कयो। पापा प्लीज़ मम्मी खे सम्झायो, मां काई ॿार न आहियां ऐं न ई मां पंहिंजे दोस्तनि सां फज़ूल वक़्तु विञाईंदी आहियां। पुट, जेकॾहिं सम्झ कंहिं दुकान तां मिले हा न त मां तुंहिंजी मम्मा जे लाइ ज़रूरु वठी अचां। हेलो। ओहो मोहतरम आला जनाब महराज अली खान, ये ओचितो गॾ जी सिंगन वांगुरु केॾा गायब थी वियो आहे? न को राब्तो, न को यूनिवर्सिटी अचण। ख़ैर तो हुयो? पंहिंजे वॾनि जी रिवायत खे बरक़रार रखंदे पढ़ाई खे छॾे ॾिनई छा? अच्छा ॿुधा, यूनिवर्सिटी अचें पियो? ओके ओके, पोइ यूनिवर्सिटी में मिलूं था। एंड थैंक यू सो मच यार, तू घटि में घटि कॉल त कई, ज़िंदा त सम्झ तू मूंखे। ओके ओके, पोइ मिलूं था, ठीकु आहे? ओके यार, टेक केयर। पिणीअ खे तो कोई शर्म आया आहे कोन।
तू भी सब लीका लताड़े वेठी आई। इन छोकरन सा यार यार करे गालाईंदी तोके शर्म न तो अचे? मम्मा नए ज़माने सां हलण सिखो। रवा जी मां थींदव न त पोइ ब्लड प्रेशर ऐं शुगर ई नसीब थींदो तव्हांखे। मुंहिंजो क्लास फेलो आहे ऐं काफ़ी अरसे खां पोइ जर्मनी मां मोटियो आहे। नो साइमा नो, तुंहिंजो इहो लहजो पंहिंजी मम्मा सां बिल्कुलु ग़लति आहे। से सॉरी बेटा, इहो अफोर्डेबल न आहे। ओ आई एम सॉरी मम्मा, पर तव्हां बि तो कुछ भरोसो कंदा कयो न पंहिंजी औलाद ते। ओके पापा, मां हलां थी ऐं सॉरी टू ऑल्सो। केॾां था वञो? पापा को ज़रूरी कमु आहे, उन खां पोइ यूनिवर्सिटी वेंदसि। ठीकु आहे, ओके बाय। ॾिस विशाल, असां औलाद जे मथां पंहिंजूं पाबंदियूं ऐं सोड़ियुनि भितियुनि जूं सोचूं नथा ॾेई सघूं। जेकॾहिं असां ईअं कंदासीं त रेस्पॉन्स इहो ई ईंदो जेको साइमा करे पई। तूं रवा जी माउ न थी, हिकिड़ो सुठो दोस्त बणिजी ॾिस। जेकॾहिं तूं पुछी हा न त रात जो कहिड़े वक़्तु आई आहे तव्हांजी इहा पोपरी, त सम्झा हा त पीउ जो फर्ज़ निभायो पिया। पर तव्हां त संदसि जागरण जो पिया पुछो। वाह असीम कहाणीकार। चङो, हाणे मूंखे तुंहिंजो इहो लेक्चर कोन थो खपे। मूंखे ऑफिस जे लाइ तयारु थियणो आहे। शाम जो डिनर गॾिजी कंदासीं ऐं हा, मौक़ो मुनासिबत ॾिसी ॻाल्हाईंदासीं हिननि सां। तव्हां तयारु रहिजो। ओके। अमीर, ओ अमीर, नाश्ते में भला छा पचायो अथई? तयारु आहे या न? मूंखे वञिणो आहे यार। साईं नाश्तो तयारु आहे, बाक़ी रात जे लाइ छा पचाइणो आहे? घर में छा आहे ॿियो? फ्रीज़र में चिकन पियो आहे ऐं दाल बि आहे। ठीकु आहे, तूं राति जो दाल चांवर पचाए। सही आहे। ॿियो को हाल अहिवाल? ॿियो साईं, अव्हां जे लाइ ख़त आयो आहे। हैरत आहे यार, अहिड़े जदीद दौर में बि ख़त पिया अचनि। सैफ, तूं कीअं आहीं? इहो पुछण जो हक़ मूंखे नाहे रहियो। तोखे हैरत पिण थींदी, मूं तोखे सैफ लिखियो आहे। इहो बि शायदि इन करे जो हाणे सैफी चवण जो सूर न सही सघंदसि। सोचम तोखे फोन कयां, पर हर भेरे नंबर डायल करे वरी बंदि करे छॾींदी आहियां। शायदि तोसां ॻाल्हाइण लाइ कॉन्फिडेंस न आहे। मां सम्झां थी त मूं ज़िंदगीअ में तमामु घणा फ़ैसिला ग़लति कया आहिनि, तोसां शादी करण में या वरी तोखे छॾे वञण जो। मूं तोखे ही ख़त इन लाइ नाहे लिखियो त मां वापसि पई अचां या तूं मूंखे वापसि वठी अच, पर एतिरो ज़रूर आहे, मूंखे तुंहिंजी कमी महसूस थिए थी शिद्दत सां। मां जिते रहां पई उते चंड जो मूं ते पहिरो तुंहिंजे घर खां घणो आहे। पोइ बि मुंहिंजूं बेरुखियूं मूं ते ताणियल आहिनि।
तू वक्त सर निंड कंदो आहीं या अञा ताईं रातिन जो रोलाक आहे? इहो सवाल रोज़ पाण खां हंध ते वञण महल ज़रूर पुछंदी आहे। तुंहिंजी खोराण कुझु घटि थी आहे या अञा निमोरीअ जीअं आहे? ख़ैर, तुंहिंजो थोरो वक़्तु विञाए वठम, मक़सद जी ॻाल्हि कयां थी। मूंखे कानूनी तरह आज़ाद करे छॾ। मूं लाइ ऐं तो लाइ शायदि इहो ई बहितर आहे। पाठन पोया हालातों में बुरी पल पल रोआ तो ये अर्शिला भी वडी का फल्टर माई है, या तो गीचे में पहल होंदी है या तो वरी वजूदी वेड़ में वेढ़ल राह हर पल उन्यायल यार तू घट में घट राब्तो तो करिया। तू इए गायब थी वञण गॾ जे मथा सिंग हूंदा आहिनि। इए थोड़ी थींदो आहे। माण्हू ओचितो गुम थी वञे ऐं ज़ाहिर न थे। अॼुकल्ह गुमशुदा माण्हुनि लाइ हड़तालूं कोन पियो ॾिसी। बस न पुछ यार, अदा वॾो यूएनओ में आहे ऐं खेसि वियाना मां ऑस्ट्रिया शिफ्ट करणो हो ऐं हुन शिफ्टिंग लाइ मूंखे उते जंगी बुनियादुनि ते घुरायो वियो ऐं हुन शिफ्टिंग में 6-7 महीना निकिरी विया। ख़ैर छॾ तूं हिन ॻाल्हियुनि खे। तूं ॿुधा त अॼुकल्ह छा पियो थिए? छा वरी छा थींदो? जस्ट टाइम किलिंग। आख़िरी साल त आहे। वो यूनिवर्सिटी लाइफ इज सुपर क्लास आज़ादी। तुंहिंजी सिंगिंग वारो सिलसिलो हले पियो? को एल्बम रिलीज थियो आहे या न? या अञा ताईं तूं सुरतालनि में फाथल आहीं? समझ त न जड़ो, पर यार अॼुकल्ह की ग्रुप या की सिंगर के ॾिसां पई न त दिल थी चवे त मैदान ते लहिजे। मूं त समझो पे तुंहिंजा अलाए केतिरा एल्बम अची विया हूंदा हींअर ताईं। हर चैनल ते तुंहिंजी धूम हूंदी। न यार, ख़ैर तू ॿुधा यूनिवर्सिटी मुकम्मल करण जो प्रोग्राम आहे या? इन्ही करे त आयो आहियां। वीसी के सिफारिश कराई थम। उम्मीद आहे त वरी रीएडमिशन थी वेंदी। ओ नो सर, हसन जी क्लास जो टाइम थी वियो आहे। जल्दी गाड़ी हला त यूनिवर्सिटी पहुचूं। ओके ओके बाबा, हलो हलो। हाय राम बाबा, अॼु जो छा शेड्यूल आहे? अॼु अवां काफ़ी बिज़ी रहंदो। ओके सर, कुछ देर खां पोइ तव्हांजी मीटिंग आहे। लंच बि हुते ई हूंदो। जंहिं खां पोइ मीडिया वारा तव्हांजो इंटरव्यू कंदा ऐं शाम जो 5 स्टार होटल में तकरीब आहे। हुते तव्हां सदारत कंदा। ओके, भला घणा कंसल्टेंट पहुता? हिन वक़्त 4 पहुची विया आहिनि ऐं 3 त अञा न आहिनि पहुता। हुननि सां राब्तो थियो आहे। 10 या 15 मिंट में अची वेंदा। आई थिंक ट्रैफिक में काथे बीठल आहिनि। एजेंडा छा आहे बाबा? सर, पहिरीं एजेंडा में कंपनीज़ के ब्रीफिंग ॾियणी आहे ऐं रजिस्ट्रेशन जो बि प्रोसेस कयो वेंदो। इनकम टैक्स जी करंट पॉलिसी जी ब्रीफिंग बि थींदी। तव्हां शाहिद साहब खे चयो त खैर स्टार्ट वठनि, मां जल्दी जॉइन करे वठंदुसि। ओके सर। ऐं हा एरम बाबा, हुन पब्लिशर जो छा नालो आहे? साजिद, उहो आयो आहे? जी सर, वो काफ़ी देर तक तव्हांजो इंतज़ार पियो करे। ओके, मोकिलियो हुनखे। ओके सर। वालेकुम सलाम। अचो 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 अचो, वेहो वेहो वेहो। छा हाल आहे साहिब साहब? काथे पिया वसो? ॾिसण खां महांगा थी विया आहियो। को हज उमिरे ते त कोन विया हो? सर, अवां घणा मसरूफ़ रहो पिया, इन करे मुलाक़ात कोन पई थिए। ऐं त 2 टे भेरा अची चुको आहियां। भला ॾियो ख़बर, हमारे नए किताबी छा पोजीशन है?
केतिरियूं कापियूं बचियूं आहिनि? सर ही पहिरीं ही तव्हां पंहिंजी रॉयल्टी जो चेक त वठो सर। छो भला? ॿुधायो त तव्हां घणो अमाउंट हो, हिन ते आहे घटि अमाउंट? सर तव्हां जिन कंपनीज़ खे किताब खणण लाइ चयो हो उन्हनि मां फ़क़ति 42 कंपनियुनि इहो किताब खयो, जॾहिं त ॿियनि राब्ते जे बावजूदु अञा रिस्पॉन्स न आहे कयो। पोइ तूं घटि में घटि मूंखे ॿुधाए त सही, ॾिस त मां हुननि खे कीअं थो छिकियां। इन जे करे त मूं पंहिंजे ॿिए किताब जी प्लानिंग करे छॾी आहे। ऐं हा, हो लाइब्रेरियन जो छा थियो? साईं लाइब्रेरियन लाइ त 700 कापियूं बि मोकिलियूं हुयूं सर, पर तव्हांखे हिकु भेरो वरी लाॻापियल डिपार्टमेंट खे यादि ॾियारणो पवंदो। सर कंपनीज़ खे तव्हां हिकु भेरो चई छॾियो, मां पंहिंजा माण्हू लॻाए किताब पहुचाए छॾियां थो। ऐं सर ॿियो कॉलेज जे लाइब्रेरियन में त किताब मोकिले सघिजे थो। ठीकु आहे, ॾिसूं था। पर हा, वेंदे महिल इरम खां मुंहिंजे नए किताब जो टाइटल वठियो वञिजे ऐं हिन भेरे अल्स्ट्रेशन ते घणो ध्यानु ॾिजे। ऐं हा, टाइटल ठाराए अप्रूवल ज़रूरु वठिजे। महाग मुकमिल कयो अथमि, पर तोॾां सॉफ्ट कॉपी मोकिलियां थो। फाइनल प्रूफ मां पाण कंदुसि। ओके सर, सभु कुझु तव्हांजी मंशा मूजिबि थींदो। मां कंपनीज़ खे रिमाइंड कराए थो छॾियां। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।